नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ तरफ़ां हलंदड़ मेंबरशिप मुहिम जे सिलसिले में मरकज़ निशात जो ज़िले सांगड़ ऐं दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जरार डायरी, मुरी डायरी, खडड़ो, सीता विलेज ऐं केन शाह में दौरो कयो वियो, जंहिंमें मरकज़ी सदर मोहम्मद सलीम ज़ाहिल जूणे जो, मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणे जो, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो समेत मुतल्लिक़ा ज़िले ऐं उतां जे यूनिटनि जे उहिदेदारनि भरपूर शिरकत कई। विज़िट में उतां जे रहवासियुनि सां तंज़ीमी शऊर बाबति ख़ुलासियूं कचहरियूं कयूं वयूं। गॾोगॾु शागिर्दनि खे तंज़ीम में शमूलियत जी दावत पिणु ॾिनी वई। विज़िट जे दौरान मरकज़ी अॻुवाणनि चयो त निशात हिकु मुनज़िम ऐं फ़आल तंज़ीम आहे जेका शागिर्दनि जी बहितर तालीम व तरबियत लाइ जाखोड़ करे रही आहे ऐं उन हवाले सां शागिर्दनि लाइ मुख़्तलिफ़ नौइयत जा तालीमी अवेयरनेस, गाइडलाइन ऐं काउंसलिंग जा सेमिनार कराइण, स्टेशनरी जी मुफ़्त फ़राहमी, ट्यूशन, कोचिंग ऐं कंप्यूटर सेंटर्स हलाइण, प्रेज़ेंटेशन ऐं चिटाभेटी जे प्रोग्रामनि जो इनक़ाद समेत उन नौइयत जे ॿियनि खोड़ सारनि सरगर्मियुनि कराइण जो एज़ाज़ रखे थी। इंशाअल्लाह असांजी भरपूर कोशिश आहे त पुठिते पियल इलाइक़नि खे निशात जे तवसुल सां तंज़ीमी सिफ़बंदीअ जो क़ाइल करे उते तालीमी शऊर उजागर करियूं, जेको यकीनन असांजो नस्बुल ऐन आहे।